नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इल्म अहिड़ी आग जा की न विसाईं कॾहिं, इल्म अहिड़ी आग जा की न विसाईं कॾहिं, जेको जले उन में सम्झ उन्हीअ जो भाग, छॾ रुलण जो राग पाए पेच पढ़ण सां। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त इल्म जी ॻोल्हा कयो पींगे खां क़बर ताईं। ॿी रवायत में मौजूदु आहे त इल्मु हासिलु कयो भली छो तव्हांखे चीन वञिणो पए। उन दौर में सफ़र पंधु ऐं उठनि ऐं घोड़नि ते कया वेंदा हुआ, जंहिंजे करे सऊदी अरब खां चीन तमामु परे हूंदो हुयो। तंहिं करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इल्म जी ॻोल्हा लाइ भले तव्हांखे केतिरो बि परे वञिणो पए, तव्हांखे वञिणो आहे ऐं इल्म जी ॻोल्हा करणी आहे ऐं इल्मु हासिलु करिणो आहे। ॾिसंदड़ अखियुनि ऐं ॿुधंदड़ कननि खे ऐं इल्म जी ॻोल्हा कंदड़नि खे मुंहिंजी तरफ़ां अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त अॼु असांजे लेक्चर जो मौज़ू आहे ईद जी नमाज़ ऐं ईद ॾींहं जा कुझु फ़राइज़। ईद खां पहिरियों तकबीर तशरीक़ जेका आहे 9 ज़ुल्हज जे फजर खां वठी शुरू करणी आहे, वेंदे 12 ज़ुल्हज जे असर नमाज़ ताईं ही कलमात पढ़णा आहिनि। अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। इहो हिकु दफ़ो पढ़णु वाजिबु आहे, 3 दफ़ा पढ़णु सुन्नत आहे। हाणे अचूं था ईद ॾींहं जा फ़ज़ाइल। ईद जे ॾींहं ते सुठा कपिड़ा पाइणु, साफ़ सुथरा या नवां कपिड़ा पाइणु अफ़ज़ल आहिनि, बहितर आहे। जेकॾहिं नवां कपिड़ा न आहिनि त साफ़ सुथरा पाया वञनि, इहे वाजिबु आहिनि। ईद जे ॾींहं ते गुस्ल करणु आहे अफ़ज़ल आहे। गुस्ल में 3 फ़र्ज़ थींदा आहिनि। जॾहिं गुस्ल कयो वञे बहितर आहे। गुस्ल करण जो तरीक़ेकार इहो आहे त बहितर आहे त पहिरियों जिते तव्हां नापाकी या गलीज़त लॻियल आहे त उनखे साफ़ु कयो, उनखे वॉश कयो, उनखे धोओ। उन खां पोइ अफ़ज़ल आहे त वज़ू कयो। वज़ूअ में 4 फ़र्ज़ आहिनि। 1 चहिरो धोइणु, नंबर 2 ॿाहूं ॿई धोइणु वेंदे ठूठ ताईं, ॿई कंप्लीट धोइणु वेंदे ठूठ ताईं। नंबर 3 मथे जे चोथे हिसे जो मसो करणु, जेको असां मथे हथु रखी करे पोइ हिते हथु खणी करे ईअं खणी ईंदा आहियूं, ईअं खणी ईंदा आहियूं, पोइ कननि में आङुर विझी करे हीअं मथां खणी करे सॼा कन बि साफ़ु करणा आहिनि। 3 नंबर इहो आहे मथे जो मसो करणु। 4 नंबर पेर धोइणु। इहे 4 फ़र्ज़ आहिनि। ॿियूं सुनतूं आहिनि, तरीक़ेकार जंहिंमें आहे। ॿिया आहिनि सुनतूं। सुनत में इहो आहे तरीक़ेकार, पहिरियों हथु धो, हथु धोइण खां पोइ जेको आहे गुरड़ी करणी आहे। गुरड़ीअ खां पोइ नक में पाणी विझणो आहे कची हॾी ताईं। पोइ हीअ आङुर ऐं चीच ऐं अंगूठो नक में विझी करे साफ़ु करिणो आहे। उन खां पोइ मुंहुं चहिरो धोइणो आहे। उन खां पोइ सॼे हथ जी ॿांह, खॿे हथ जी ॿांह, उन खां पोइ मथे जो मसो करणु, कननि खे साफ़ु करणु ऐं बाद में पेर धोइणो आहे। इहो आहे वज़ूअ जो तरीक़ो। उन खां पोइ चऊं था गुस्ल में 3 फ़र्ज़ आहिनि। गुरड़ा करणु, पाणी वात में विझी करे मथे कंधु करे गुरड़ा करणु। नंबर 2 आहे नक में कची हॾी ताईं पाणी पहुचाइणु। पाणी नक में हीअं विझी करे पोइ आङुर ऐं अंगूठो, चीच ऐं अंगूठो नक में विझी कची हॾी ताईं माना पाणी जीअं पहुची वञे, नक साफ़ु थी वञे। नंबर 3 आहे सॼे बदन ते पाणी हणणु, हिकु वार बराबरि बि जॻह सुकी न रहे, माना चङी तरह साफ़ु करणु, कननि खे जिस्म खे अहिड़े तरीक़े सां साफ़ु करण जो हिकु वार बराबरि बि जॻह का सुकी न रहे। जेकॾहिं कंहिंखे मुंडी वग़ैरह पातल आहे या जेकॾहिं कंहिंखे कन में का शेड़ी पातल आहे, उन्हनि खे बि अॻिते पोइ सोरे करे सॼे जिस्म ते पाणी हणणो आहे त हिकु वार बराबरि बि जॻह सुकी न रहे। इहे हुया गुस्ल जा फ़राइज़। ईद जे ॾींहं में गुस्ल करणु ऐं सुठा कपिड़ा पाइणु सुन्नत आहे। हिन क़ुर्बानी वारी ईद ते सुन्नत इहा आहे त नबी साईं अक्सर जेको हुयो क़ुर्बानी वारी ईद ते निमाज़ पढ़ी करे मुटीअ जी करे कुझु न कुझु खाईंदा हुआ। अक्सर कोशिशि इहा हूंदी त उहो क़ुर्बानी वारो गोश्त करे खाईंदा हुआ नाश्ते में। जेकॾहिं देरि हूंदी हुई त ॿियो कुझु न कुझु खाई वठंदा हुआ। बाक़ी ईद उल फितर में सुबुह जो जेको आहे कुझु न कुझु मिठो खाई करे पोइ निमाज़ ते वेंदा हुआ। क़ुर्बानी वारी ईद जंहिं महिल माण्हू वञे तकबीर तशरीक़ात उहे हीअ आहिनि। अल्लाहु अकबर
ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, इन्हनि जो ज़िक्र कंदे वञो ईदगाह जी तरफ़। ऐं ईद नमाज़ में नई आज़ान थींदी आहे, नई आज़ान खां पोइ जेका तकबीर असां पढ़ंदा आहियूं उहा थींदी आहे। मतिलबु त ईद जी नमाज़ुनि में आज़ान न थींदी आहे ऐं नई आज़ान खां पोइ जेका नमाज़ स्टार्ट करण खां पहिरियों तकबीर थींदी आहे उहा बि न थींदी आहे। ईद नमाज़ हमेशह जमायत सां ई पढ़ी वेंदी आहे। ईद जी नमाज़ अकेले न थींदी आहे। जॾहिं ईद नमाज़ पढ़णु वञो त हिकु रस्ते सां वञो, ॿिए रस्ते सां मोटो, इहो वधीक सवाबु हासिलु थींदो। ईद नमाज़ पढ़ण खां पहिरियों नियत कई वेंदी आहे। नियत आम जीअं असां नमाज़ में कंदा आहियूं अहिड़े ई रीति हिन में बि कई वेंदी आहे। नियत कयां थो नमाज़ ईद उल फितर या ईद उल अज़हा, बरकातूं वाजिबु छहनि तकबीरनि जे, ज़ायद जे, मुंहुं तरफ़ काबतुल्लाह जे, वास्ते अलाह ताला जे, पुठियां हिन पेशमाम जे, अल्लाहु अकबर, इहा आहे नियत कयूं। हिन में 6 तकबीरूं थींदियूं आहिनि। जीअं असां ॿ रकातूं आम नमाज़ पढ़ंदा आहियूं अहिड़ी रीति हीअ पढ़ी वेंदी आहे, पर हिन में 6 तकबीरां वाधारियूं पढ़ियूं वेंदियूं आहिनि। पहिरीं तकबीर में जीअं पेशमाम अल्लाहु अकबर कंदो, अल्लाहु अकबर करे सिधा हथ रखणा आहिनि। सिधा हथ रखणा आहिनि यानी काबे ॾे इशारो इहो थोरो माना काबे ॾे इशारो हुजे, कननि ताईं पहुचाइणा आहिनि। पोइ घणा एहतियातनि कननि खे टच कंदा आहिनि, पर कननि खे टच करणु ज़रूरी न आहे, कननि ताईं पहुचाइणा आहे। अहिड़े तरीक़े सां हीअं करे अल्लाहु अकबर करे पोइ तव्हां हथ ॿधंदव। हथ ॿधण खां पोइ सना पढ़णी हूंदी आहे। सना पढ़ण खां पोइ वरी पेशमाम अल्लाहु अकबर तकबीर पढ़ंदो, अल्लाहु अकबर करे हथ छॾे ॾियणा आहिनि। वरी ॿियो दफ़ो अल्लाहु अकबर हथ छॾे ॾियणा आहिनि। वरी टियों दफ़ो जीअं करे अल्लाहु अकबर करे हथ ॿधणा आहिनि। उन खां पोइ पेशमाम साहिबु किरात कंदो, उहा किरात ॿुधणी आहे। उन किरात खां पोइ अल्लाहु अकबर करे रुकू में वेंदो। ऐं रुकू जो अफ़ज़ल मसइलो इहो आहे त रुकू अहिड़े तरीक़े सां हुजे, तव्हांजो रुकू अहिड़े तरीक़े सां हुजे जीअं तव्हांजी पुठी बिल्कुलु हीअं सिधी हुजे। काफ़ी किताबनि में अचे थो त पुठी अहिड़े तरीक़े सां सिधी आहे जेकॾहिं को मथां को गिलास या का अहिड़ी शइ थांव रखे त उहो बि न किरे, बिल्कुलु सिधो बीहणो आहे। असां अक्सर ईअं थोरा कुॿा थी बीहंदा आहियूं, अहिड़े तरीक़े सां न आहे बीहणो, बिल्कुलु हीअं सिधो बीहणो आहे। रुकू में बिल्कुलु पुठीअ सां ई सिधी हुजणु घुरिजे ऐं नज़रूं असांजे पेरनि जे नहनि जे तरफ़ हुजणु घुरिजनि। उनखां पोइ समी अल्लाहु लिमन हमिद चवंदा आहियूं। क़याम में जंहिंमहिल बीहंदा आहियूं हथ सिधा करणा आहिनि। उनखां पोइ जंहिंमहिल सजदे में वञूं था अल्लाहु अकबर करे, सजदे जो इहो हुकुम आहे त जेका शइ वेझी हुजे ज़मीन खे, जेका शइ जिस्म जी वेझी आहे पहिरियों उहे शयूं असांखे ज़मीन ते पुठियां पहुचाइणियूं आहिनि। मतिलबु त पहिरियों गोॾा, पोइ हथ, पोइ नक, पोइ पेशानी। ऐं जंहिंमहिल सजदे में उथिजे जेका शइ वेझी आहे पहिरियों उहा परे करणी आहे। पहिरियों पेशानी, पोइ नक, पोइ हथ मथे खणणा आहिनि। ऐं असां सजदे में अक्सर इलाही ग़लतियूं कंदा आहियूं। जंहिंमहिल सजदो कबो आहे त हथ अक्सर माण्हू पूरो जेको आहे ॿांह जेका आहे सुम्हारींदा आहिनि हीअं, ईअं औरत जे लाइ ईअं करिणो आहे। औरत जो सजदो जेको हूंदो आहे सफ़ा सोढ़ो आहे। औरत जे लाइ जेको हुकुम आहे त उहो औरत अहिड़े तरीक़े सां सजदो करे सफ़ा सोढ़ो करिणो आहे उनखे। ऐं मर्द जो जेको सजदो आहे उहो खुलियल मर्द सजदो आहे। मतिलबु त सिर्फ़ु हथ रखणा आहिनि, ॿाहूं मथे रखणियूं आहिनि, हथ रखी ॿाहूं मथे रखणियूं आहिनि। तव्हांखे मां पिक में ॾेखारियां थो पियो, हथ रखी हे यानी ठुठियूं वग़ैरह मथे रखणियूं आहिनि, हथ रखणा आहिनि। ऐं नक ऐं निड़ जेको आहे असांजो उहो ज़मीन ते हुजणु घुरिजे। अहिड़ी रीति जंहिंमहिल सजदे में मथे अचिजे जेका शइ वेझी आहे उहा पहिरियों खणणी आहे। ऐं सजदे में जेकॾहिं असां अक्सर ग़लतियूं ॿियूं कंदा आहियूं त पेर जेके आहिनि, को हिकिड़ो पेर असां ईअं पासीरो रखंदा आहियूं, ॿियो सिधो रखंदा आहियूं, ठीकु आहे न, इहो बि ग़लति तरीक़ो आहे। असांजे पेरनि जो जेको आहे सजदे में जेको पेरनि जो आहे उहो पेर क़िबले तरफ़ वञनि, यानी हे पेरनि जो जेको तह आहे उहे हीअं हुजनि, आङुरियूं जेके आहिनि असां पासरियूं करे ॿई पेर, ॿिन्ही पेरनि जो तरीक़ो इहो रखिणो आहे। ऐं जंहिंमहिल वेहणो आहे हिकु पेर पासीरो, ॿियो पेर सिधो काबे तरफ़। वेहण महिल क़ाइदे महिल जेको आहे असांखे ईअं करिणो आहे। अहिड़ी तरीक़े सां जीअं इहा रकात पूरी थींदी, ॿी रकात में असां ईंदा हुआसीं। ॿी रकात में जीअं इमाम साहिबु अलाहु अकबर कंदो, अची असां मत सिधा थी बीहंदासीं।
क़याम जी हालत में बीहंदासीं। उन खां पोइ इमाम साहिबु क़िरात कंदो, क़िरात खां पोइ वरी 3 तकबीरा कंदो। अल्लाहु अकबर करे हथ छॾे ॼणा आहिनि, अल्लाहु अकबर छॾे ॼणा आहिनि, अल्लाहु अकबर छॾे ॼणा आहिनि। 3 दफ़ा अल्लाहु अकबर करे हथ छॾे ॼणा आहिनि। 4थे दफ़े में अल्लाहु अकबर करे रुकू में वञिणो आहे। साॻी तरीक़े सां इहा रकात असांजी मुकमल थी वेंदी। पोइ सलाम फेरे कंदासीं। पर असां वटि अक्सर सुवाल पैदा थींदो आहे त असां पहिरीं रकात में न पहुता आहियूं, ॿी रकात में पहुतासीं त पोइ असांजे लाइ छा तरीक़ेकार आहे। जेके असांजी पहिरीं रकात मिस थी वई आहे त ॿी रकात में असांखे तकबीरां 3 पढ़णियूं आहिनि। जीअं ई हिकु रकात इमाम सां पढ़ीसीं, ॿी पंहिंजी पढ़ंदा हुआसीं त मथे अल्लाहु अकबर करे उसी क़याम में ईंदासीं। अलम शरीफ़ ऐं सूरत मिलाए करे 3 तकबीरां पढ़ंदासीं, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। 3 पढ़ी 4थी में वञी करे असांखे रुकू में वञिणो आहे। हे बि साॻियो ई निमाज़ वारो ई मसइलो आहे हिते बि। पर जेकॾहिं पहिरीं रकात में सिर्फ़ु असांजी तकबीरां रहिजी वयूं आहिनि, असां रुकू में पहुता आहियूं त पोइ तकबीरां न आहिनि पढ़णियूं। पोइ असां इमाम साहिब सां गॾु ई सलाम फेरींदासीं। माना जीअं आम निमाज़ में हूंदो आहे उहो ई साॻियो हिते बि मसइलो आहे। जीअं निमाज़ मुकमल थी वेंदी आहे उन खां पोइ ख़ुतबो थींदो आहे। ख़ुतबो ॿुधण बि वाजिबु आहे। ख़ुतबो ॿुधण खां पोइ असां हिक ॿिए खे ईद मिलंदा आहियूं ऐं ख़ुशीअ जो इज़हार पेश कंदा आहियूं हिक ॿिए सां। हाणे ईद निमाज़ पढ़ण खां पोइ असांखे क़ुर्बानी करणी आहे। ईद निमाज़ खां पहिरियों क़ुर्बानी नाहे वाजिबु। जेकॾहिं कंहिं क़ुर्बानी ईद निमाज़ खां पहिरियों को जानवर ज़िबह कयो त उहा क़ुर्बानी में शुमारु न थींदो। क़ुर्बानी में उहो ई जानवर जेको ईद निमाज़ खां पोइ क़ुर्बान कयो वियो हुजे, उहा ई तव्हांजी मुकमल क़ुर्बानी पेश थींदी। इन में तव्हांखे को सुवाल वग़ैरह हुजे तव्हां कमेंट में पुछी सघो था, डिस्कस करे सघो था। इन सां गॾु ख़ुदा ताला खां दुआ आहे त अलाह ताला तव्हां ऐं मूंखे सही सम्झ अता फ़रमाए ऐं फ़राइज़ खे सही तरीक़े सां अंजाम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन में जेकॾहिं असां का ग़लती वग़ैरह थी वई हुजे त ख़ुदा करीम तव्हां ऐं मूंखे माफ़ फ़रमाए। इन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब पेज ऐं फेसबुक पेज खे ज़रूरु लाइक ऐं जीअं असांजो पैगाम तव्हां ताईं ऐं ॿियनि ताईं पहुची सघे। एडवांस में ईद जूं लख लख वाधायूं तव्हां सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां। सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा ऐं मूंखे दुआनि में ज़रूरु यादि रखंदा। वरी